अॻिते वधंदे अवां ताईं अहम ख़बर पहुचायूं कोयटा मां, जिते बख़्तियाराबाद वेझो ॿिनि कारनि में टकर थियो आहे। हादसे जे नतीजे में हिकु ॿार समेत 3 ॼणा फ़ौत थिया आहिनि ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। फ़ौतुनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल पहुचायो वियो आहे, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि जी हालति ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। ख़बर ॾियूं अव्हां खे कोयटा मां, जिते बख़्तियाराबाद वेझो ॿिनि कारनि में टकर थियो आहे। हादसे जे नतीजे में हिकु ॿार समेत 3 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतुनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल पहुचायो वियो आहे, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि जी हालति ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं कोयटा मां आज़ाद बलोच खां। जी आज़ाद, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, कोयटा बलूचिस्तान के इलाके बख्तियाराबाद वटि तेज़ रफ़्तार ॿिनि कारनि जे विच में ज़ोरदार टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में 3 ॼणा फ़ौत, 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतुनि जे लाशनि खे बख्तियाराबाद इस्पताल मुंतक़िल करायो। ज़ख़्मियुनि मां ॿिनि ॿारनि ऐं औरतुनि समेत 6 ॼणा जेको आहे 6 ॼणनि जी हालति ॻणिती जोगी हुजण करे तिबी इम्दाद ॾियण बैदि सिबी मुंतक़िल कयो आहे। हे वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबु पेश आयो आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे पुलिस जो मुख्य। जी ठीकु आहे आज़ाद, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।